सिंधड़ी मां ख़बर ईंदा हलो त इंगोरनो में 6 क्लास जे शागिर्द कैलाश सां थियल ॾाढाई ख़िलाफ़ सवें शागिर्दनि सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि उस्तादनि पारां सिंधड़ी चौक ते धरणो हणी सांगड़ मीरप्रकाश रोड ब्लॉक कयो वियो। गवर्नमेंट हाई स्कूल इंगोरनो, हाई स्कूल काठड़ी, हाई स्कूल सिंधड़ी, हाई स्कूल सुल्तान महाजर जे उस्तादनि शागिर्दनि सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि पारां लॻल धरणे खे ख़िताब कंदे उस्तादनि अरबाब समेजो, गुलाम फारूक, हबीबुल्ला, हसीब कान्यू सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि वाजिद रेगारी, यासिर कलाल, STP अॻुवाण अकबर शर, एजाज शर, गेस्टा ज़िला मीरप्रकाश जे सदर गुल हसन लाशारी ऐं ॿियनि चयो त इंगोरनो हाई स्कूल जे 6 क्लास जे शागिर्द कैलाश खे जवाबदार ट्यूशन ते वञण दौरान यरगमाल बणाए खेसि ज़बरदस्ती बदफेली जो निशानो बणाए जवाबदार फरार थी वियो ऐं बाद में मीरप्रकाश जी अदालत मां अबूरी ज़मानत कराए वरिती। हिननि चयो त स्कूल जे शागिर्दनि में अहिड़ी वेशन सबबि सख़्त ताव पकड़ियल आहे जंहिं सबबि स्कूल में शागिर्दनि जी हाज़िरी पिणु घटि थी वई आहे। हिननि मुतालबो कयो त जवाबदार गुलशेर खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।